सब खां पहिरियां PS 97 के उम्मीदवार मुस्लिम लीग नून फज़ शफ़ीक साहब उन सां गॾु जेके ॿिया दोस्त आयल उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो अॼु लासीगोट सुराकोट टाउन SNP हाउस ते आया दोस्तनि जा लख लाइक थोरा। सिंध नेशनल पार्टी बिल्कुल जो तव्हां सवाल कयो 15 साल जो 15 साल सिर्फ़ हिन PS में न पर सॼी सिंध में सिंध नेशनल पार्टी पीपुल्स पार्टी की हिमायत कई आहे, हमेशह कंदी रही आहे। पर हिन भेरे जो असां फ़ैसिलो कयो आहे त असांखे मां सम्झां थो त सभ खां अज़ीज़ पार्टी सियासत ॿियनि मामलनि खां हटी करे पंहिंजे PS जो अवाम अज़ीज़ आहे। PS जा तरक़ियाती कम जेके आहिनि बुनियादी सहूलतूं जेके आहिनि उहे अज़ीज़ आहिनि। 15 साल पीपुल्स पार्टी जा दोस्त हिते रहिया, मुख़्तलिफ़ वक़फ़नि MNA MPA भी रहा, उन खां पोइ जमायत इस्लामी जा MNA MPA रहा, MQM जा MNA MPAs रहा ऐं साईं मुंहिंजा जमायत इस्लामी PTI जा MNA MPAs रहा। बाक़ी बल्दियात जेका है उहा त मुशरफ दौर खां जॾहिं हीअ मुकमल जेका अॼु असांजी PS आहे या UC4 गुज़रो हुई तॾहिं बि हितां जो नाज़िम मीर इस्माइल बिरोही हो। उन दौर खां यानी कि 5 साल हू 15 साल ही बल्दियात भी पीपुल्स पार्टी रही आहे। उन जे बावजूद भी तहां ॾिसो त हिन इलाके जे ॻोठनि खे न पाणी आहे, न गैस आहे, न बिजली आहे, न वरी के ॿिए लीज़ जा का सहूलत मिली आहे, का सहूलत कोन्हे का, न का अहिड़ी का सिहत जी का वॾी का हॉस्पिटल मौजूदु आहे। जेकॾहिं हॉस्पिटल आहे बि त उन में का सहूलत मौजूदु न आहे, सिर्फ़ु उहा राशगाह कयो वियो आहे जिते उते गाॾियूं बीहारनि था राइश आहे। स्कूल हशर तव्हां ॾिसो था सिर्फ़ु हिते प्राइवेट स्कूल हलनि पिया जिते ॿार जेके वस वारा माण्हू आहिनि जेके अफोर्ड करे सघनि था त उहे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारनि था, बाक़ी का बि तालीमी सहूलत कोन्हे। हिन भेरे सिंध नेशनल पार्टी जो फ़ैसिलो किया PS 97 में त दुरुस्त फ़ैसिलो किया असां दोस्तनि जे मशवरनि सां पार्टी क़यादत जे मशवरनि सां इहो फ़ैसिलो किया त हिन भेरे मुस्लिम लीग नून फज़ शफ़ीक साहब जी मुकम्मल हिमायत था करियूं। सिंध नेशनल पार्टी हर हंध ते सिंध नेशनल पार्टी नून लीग जी सपोर्ट करे थी। फज़ शफ़ीक साहब सां असां कुलो कुले में मिलाए वर्क कंदासीं, इंशाअल्लाह कामयाबी असांजे हिन PS जे अवाम ठीको खणी वेही रहिया आहिनि। 44 करोड़ 70 लख बजट आई आहे टाउन जे चेयरमैन वटि। मां जॾहिं हुन खां सवाल कयो त हुन चयो साईं न आया आहिनि। हफ़्ते खां पोइ चयो मुंहिंजो तो वटि पैसा अची विया आहिनि? बिल्कुलु आया आहिनि बाबा, उहे 6 महीना थिया आहिनि। पैसा किथे आया आहिनि? तो अफ़गानिस्तान खां थोरी उहे पैसा आंदा, उहे हिते सिंध जा पैसा आहिनि, उहे PS 97 जे अवाम जा पैसा आहिनि, उहे सुराकोट टाउन जे अवाम जा पैसा आहिनि। अवाम ते ख़र्च कयो, बुनियादी सहूलतूं ॾियो। हितां जो टाउन चेयरमैन पीपुल्स पार्टी खे ऐं हितां जा जेके चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं काउंसलर आहिनि उन्हनि खे ब्लैकमेल करे पंहिंजो मुलाज़िम सम्झो गुलाम बणाए वेठो आहे। ID जेको चेयरमैन वञे थो उनजी उते बेइज़ती कई थी वञे टाउन ऑफिस में। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं जिन टाउन UCA चेयरमैननि जी बेइज़ती टाउन जी ऑफिस में थिए त उन्हनि मां चङाई जी उमेद कहिड़ी असां रखूं? हू असांजे लाइ छा कंदा? हिन UCA जो UC4 जो चेयरमैन कुछ ॾींहं पहिरियां दोस्तनि खे ख़बर आहे हिकिड़ी वॾी गादी आहे सिंध जी साईं हुसैन शाह बुखारी, उनजे नवासे जो हिते असां प्रोग्राम रखियोसीं। मुंहिंजे घर जे अॻियां हिकिड़ो गटर खुलियल हुयो। चेयरमैन खे 15 ॾींहं मौलवी साहबनि चयो त असांखे ढकणु ॾे गटर जो, असांजो जलसो आहे। हुन ढकणु न ॾेई सघियो, हुननि सिल्प हाणे हुन ते रखी उते जलसो कयो। जंहिं चेयरमैन जी ढकणु ॾियण जेतिरी औकात हैसियत न हुजे त उहो हिते तरक़ियाती कम छा कराईंदो ऐं उहो अवाम सां कहिड़ियूं भलायूं कंदो? तंहिंजे करे असां बेज़ार थी चुका आहियूं। असांखे पंहिंजो हल्को पंहिंजे हल्के जो अवाम ऐं सम्झां थो के दोस्त सोशल मीडिया ते इहो सवाल बि कंदा त बाबा तूं सिंध नेशनल पार्टी जो वक़्ती चेयरमैन आहीं, तुंहिंजो PS सां कहिड़ो वास्तो आहे? गुज़िरियल 35 सालनि खां हिन PS में मां रहां थो, हिन ॻोठ में मां रहां थो त हिन ॻोठ में मुंहिंजो हक़ आहे त पंहिंजे ॻोठ जे बुनियादी सहूलत लाइ आवाज़ उथाए